अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आवा यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। हाँ जी, थैंक यू यासिर। अली साहब, हे पंहिंजो हेॾी सैलाबी सूरत हाल लॻी पई आहे, आवाम ॾाढी परेशान लॻी पई आहे, मुश्किल में आहे। इन्फ्लेशन, वीकली इन्फ्लेशन जेका आहे उहा 42 पोएं हफ़्ते हुई, 45 हिन हफ़्ते पहुती आहे जी इन्फ्लेशन। पर IMF सां जेको बोर्ड जो एग्रीमेंट थियणो आहे सुभाणे, उन में बि अंदरि जंहिंमें ग्रांट अचणी आहे, जेके बि पैसा अचणा आहिनि पर अचणा आहिनि, उन में बि हाणे कॉन्ट्रोवर्सीज़ क्रिएट थियण शुरू थी वियूं आहिनि। फाइनेंस मिनिस्टर मुफ्ता इस्माइल साहब चवनि था, ऐं नून लीग बेसिकली इल्ज़ाम हणे थी त PTI नथी चाहे त डील थिए। जी, जीअं तव्हां चयो त चोतरफ़ खां जेको आहे माण्हू मुश्किलातनि ऐं इम्कानी मुश्किलातनि जे वर चढ़ियल आहिनि। हिकिड़े पासे जीअं तव्हां चयो त माण्हू ऑलरेडी पाणी में आहिनि ऐं सभु कुझु थिए पियो। बलूचिस्तान मां बि माण्हू कट लॻाराइनि पिया। माना हाणे ॾिसो न, बलूचिस्तान जो पाणी बि सिंध मां थी किथे वेंदो? सिंध में जेको ऑलरेडी पाणी मौजूदु आहे उहो ई निकाल न पियो थिए त मथां वरी बलूचिस्तान मां बि अचे पियो। ज़ाहिर हिकिड़ो नेचुरल हुनजो फ्लो आहे। काबुल वारनि वटि पाणी सवायो थिए पियो त 3 लाख क्यूसेक हुतां अचे पियो, दरिया में अल्टीमेटली अची सिंध में छोड़ कंदो। हिते कटाकट ते सियासत बि हले पई। अॼु बि केरु चए थो त कट हणणु ॾींदा न ॾींदासीं, को हथियार खणी बीठो आहे, को हथियारनि खां सवाइ बीठो आहे। हिकिड़ी सिचुएशन आहे। महांगाई ही हिकिड़ी ॿोॾ आहे जेको माण्हुनि खे ॿोड़े पई। जेका महांगाई जी ॿोॾ जेका हाणे 2-4 महीना थी विया आहिनि मुस्तक़िल हले पई, उन में बि रोज़ इज़ाफ़ो थिए पियो। तव्हां ॿुधायो पिया त हिन हफ़्ते 45% जेको आहे महांगाई आहे। यानी जीअं पाणी जी माप क्यूसिक में कयूं था त सम्झो त 45% क्यूसिक जेको आहे उहो महांगाई बि वधी वई आहे मुल्क में। हिन सभिनी सियासी फ्रंट ते बि ईअं न आहे त को ठापुर अची वई हुजे, उते बि गर्मा गर्मी लॻी पई आहे। पर जेको ॻाल्हि IMF जे हवाले सां को रिलीफ मिलणो, को बंदि हिन महांगाई जे साम्हूं को बंदि ॿधिजण जी जेको घारो लॻल आहे महांगाई जे ॿोॾ खे, इन खे को बंदि लॻणो हो त भई IMF मतां अची हुनजो साइन थी वञे एग्रीमेंट, जेको सुभाणे या सुभाणे आहे शायदि उन्हनि जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जी मीटिंग। आसरो इहो आहे त हुतां त ख़ैर को ख़ासि पैसा कोन मिलणा आहिनि, 1.17 या 1.18 बिलियन डॉलर्स मिलणा आहिनि। लेकिन हू मिलंदा त बाक़ी दुनिया मां बि आसानी थी वेंदी आहे, मार्केट सेंटिमेंट ठीकु थी वेंदो। उन ते लास्ट मिनट ते इहा कॉन्ट्रोवर्सी शुरू थी वई आहे त भई ख़ैबर पख्तूनख्वा जो जेको फाइनेंस मिनिस्टर आहे उहो लिखे पियो त भई हीअ जेके तव्हां फरमाइश कयो पिया IMF सां ठाह कयो पिया त असीं सरप्लस बजट ॾींदासीं, असीं त कोन था ॾेई सघूं। हाणे आख़िरी मिनट ते हाणे उनखे नवाज़ लीग चए थी त हीअ PTI वारा साज़िश कनि पिया त IMF जो बजट IMF जो प्रोग्राम सुभाणे अप्रूव न थिए। ॻाल्हि इहा त हू चवनि था PTI वारा त भई असां त मुफ्ता इस्माइल खे लिखियो आहे, असां को IMF वारनि खे ख़त थोरी लिखियो आहे। लेकिन जंहिं ॾींहुं फ़ैसिलो थियणो IMF में, उन हिकिड़ो ॾींहुं अॻु ख़त लिखण जो बि तव्हांखे कहिड़ी ज़रूरत हुई? पहिरीं अचणु ॾियो IMF जी ग्रांट, पोइ जेको पाण में फ़ैसिलो करे वठिजो। ज़रूरी त न आहे त जेके तव्हां एग्रीमेंट कंदो उहो सभु जा सभु 100% पूरो थी वेंदा। ऐं इहा ॻाल्हि त फितरी बि आहे त जॾहिं मुल्क में हिन सैलाबी हालतुनि जे करे असांजी जेका मईशत आहे उअं ई हू बीठल हूंदी आहे। असांजे ज़रई मामलात ते ज़रात जो हाल त पूरो थी वेंदो हिन दफ़े। मूंखे त डप आहे त फूड सिक्योरिटी क्रिएट थींदी हिते माण्हुनि खे खाइण लाइ। यानी ऐं पोइ तव्हां वटि अगरि डॉलर न आहिनि त तव्हां केतिरी इम्पोर्ट कंदो? डॉलर उहे ई तव्हां वटि खुटल आहिनि त अगरि ही फसल जेके तबाह थियनि पिया, अगरि तव्हां वटि फसल थींदा ई कोन त पंहिंजे खाइण जा बि मुश्किल पइजी वेंदी। त हिन सॼी सूरत हाल में जेतिरी हिकिड़ी मिच्योर क़िस्म जी पॉलिटिकल लीडरशिप रिक्वायर्ड आहे या पॉलिटिकल या मुल्क जी हिकिड़ी क़यादत जीअं थियणु खपे, सरकारी ऐं गैर सरकारी, ऐं ॿिन्ही लाइ चवां पियो, बदकिस्मती सां माण्हुनि खे उहो नज़र न पई अचे। कॉलर नज़र रामचंद खत्री पिथरोर मां। जी खत्री साहब, छा चवणु चाहींदा? सर, असीं पिथर मां आबाद वारा पियो ॻाल्हायां। असां वटि जीअं बरसातूं शुरू थियूं आहिनि, चइनी पासनि खां पाणी जे घेरे मंझि आहियूं। खाई खे घारो लॻो आहे। अॼु 3 ॾींहं थिया आहिनि, घारो 130 फुटनि ताईं थी वियो आहे ऐं मथां खां बंदि कोन था कनि। पाणी चौधारी अची विरायो आहे। खाई खां गिरोड शरीफ़ पिथोरो जेका ट्रैफिक आहे बंदि थी वई आहे ऐं चइनी पासनि खां पाणी असांखे वरायो आहे। को बि इंतिज़ामिया हिन ते अमल कोन थी करे। असांजी डिमांड आहे त जेके पंहिंजा लंघ आहिनि सर, जेके कुदरती लंघ इन्हनि खे खोलायो। छो त आरबी वारनि खे नक्शा एटीएशन वारा ॾींदा आहिनि, छो पोइ उन में भोतार विच में को डिस्टर्ब कोन कंदो। हर साल हर इन ॿोॾ में असीं ॿुधूं था चइनी पासनि खां पाणी आहे
असांजो इहो आहे कुदरती जेके ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर नबी बख़्श साईं कश्मीर मां। जी साईं साहब छा चवणु चाहींदा? साईं सलाम तव्हांखे अली खान साहब खे सलाम। साईं मुंहिंजा ॿ सवाल आहिनि। साईं कॉलेज हिकिड़ो जॾहिं असां सिंधी यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं सियासी ऐं ॿियाने ताईं, त जॾहिं कासमाबाद जो ठहे हिकु दरिया खे माना अधु माना कासमाबाद खाई वियो, वाधूआ वग़ैरह खां हुन भिटाई तां वठी करे सिधो वञी उते ताईं। ॿियो मुंहिंजो सवाल इहो आहे साईं, इमरान ख़ान आख़िर मुल्क सां करणु छा थो चाहे? पोइ सरहद ते KPK जे वज़ीर ख़ज़ाना ख़त लिखी छॾियो आहे, IMF ते एतिराज़ वारे छॾिया अथऊं। फवाद चौधरी चए थो त KPK ऐं पंजाब हुकूमत हर्डल्स पैदा कंदियूं। छा ही मुल्क खे डिफॉल्ट कराइणु चाहिनि था? माना पाण इमरान ख़ान जेकॾहिं इक़्तिदार में न आहे त मुल्क काॾे बि हलियो वञे, केतिरो बि दॿाउ थी वञे, एतिरो बि ख़्यालु कोन्हे त पाकिस्तान जो थींदो छा जेकॾहिं IMF प्रोग्राम रोके छॾे थो? महिरबानी साईं। ठीकु आहे साईं। खत्री साहब जेका तव्हां ॻाल्हि कई उहा त ॻाल्हि खत्री साहब जेका कई उहा आउं पहिरें ॾींहं खां रोआं पियो ऐं ज़माने खां रोऊं था। 2010 खां वठी रोऊं पिया हिन ॻाल्हि ते त भई जेकी कुदरती लंघ आहिनि, लंघ आहे पाणी जो, उहो तव्हां न खोलींदो, उतां ही कब्ज़ा ऐं ही जेके इंक्रोचमेंट्स थियल आहिनि उहो न हटाईंदो त इहो त पाणी पियो फिरंदो। पाणी त पंहिंजे जेको लंघ आहे कुदरती हुनजो ठहियलु आहे, जिथे हुनजा आहिनि कंटूर्स आहिनि, उहे कंटूर्स आहिनि, उन में ई वेंदो। तव्हां कुझु बि करे वठो, ही को ईअं को पाणी आहे जेको तव्हां बाल्टी में कढी जेको आहे उहो ॿिए पासे उछलाए छॾींदो, सो पियो पाणी फिरंदो। हाणे उहो मुख़्तलिफ़ तव्हां ॾिसो त रोज़ वीडियोज़ अचनि पियूं त भुतार पंहिंजी जेके आहिनि, किथे चवनि था असांजी फ़सुलु बचाइण लाइ थिए पियो, किथे चवनि था पंहिंजा बंगला बचाइण लाइ थिए पियो, हितां कट न हणो, हितां कट हणी छॾियो। ज़ाहिर आहे ॻाल्हि इहा आहे त हाणे हिन खे छा चऊं। ऐं अगरि इहो शो करे थो त मतिलबु अगरि तव्हां वटि मूं ॾिठो त ख़ानगी माण्हू बि अॼु हिन पासे लाड़ वारे पासे मूं ॾिठो पिए त हिकिड़ी ख़ातून बंदूक झलियो बीठी आहे त हितां न कटणु ॾींदसि, हिकिड़े पासे को ॿियो शख़्स साहब आहिनि उहो चवनि था असीं न हणणु ॾींदासीं। हिकिड़ो MPA साहब आहे टालपुर साहब, उहो चए पियो त हितां कट हणो न त पोइ हीअं थी वेंदो। ॻाल्हि इहा आहे त अगरि इरीगेशन नाले हिकिड़ो खातो असांजे सूबे में हुजे थो, उहो अलाए किथे आहे ऐं उहो छो आहे, छो पे अलाए केतिरा खाता आहिनि जेके अलाए छो आहिनि। उन मां इरीगेशन खाते खे हर दफ़े सर फ़हिरिस्त अचे थो त रुगो अरबे खरबे रुपया खाइण लाइ इहो खातो आहे, बाक़ी हिन खाते जो को न अमल दख़ल आहे, कंहिं शइ सां वास्तो कोन्हे, किथे घारो लॻो पियो आहे, किथे छा थियल आहे, पर खरबे रुपया खाई विया आहिनि हिन खाते जा, पर अलाए छो आहे। सो हाणे उन ते बिल्कुलु खत्री साहब ॻाल्हि इहा आहे त जेसि ताईं कुदरती लंघ न इनखे पाणी खे छॾींदा कोन त हू पंहिंजे नेचुरल जेके हुनजा ॾहाकनि खां 200 सालनि 400 जोड़नो केतिरे अरसे खां जेको लंघ ठहियल आहिनि उनमें रुकावटूं विझंदा त इहो तबाही त मुस्तक़िल रहंदी। कॉलर वठी रहूं। अब्दुल शकूर हाले पुटरो हटड़ी मां। जी हाले पुट साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम। अगरि साईं असांजे फसल थींदा आहिनि गुलनि जा, गुलाब, मोतियो, इन्हनि में पाणी हद खां वधीक बीही वियो आहे, केॾांहुं कढी कोन था सघूं। हुतां इरीगेशन वारा चवंदा शाखुनि में 144 कलम लागू आहे, ज़मींदार खे बि नथो सहे। मक़सदु माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह अॼु खां कल्ह खां वठी हवा खुली वई आहे, उस निकिरी वई आहे, असांजा फसल त विया तबाह थी। अच्छे पोशाक वारो माण्हू केॾांहुं वञे हिन दौर में, हिन महांगाईअ में? काज़ी साहब असांजी सलाहूं सुठियूं ॾींदो आहे माशाल्लाह। असांजो कैंडिडेट बि रही चुको, हिते उमेदवार बि हुयो, पर असांखे सलाहियूं सुठियूं, पर असां में अकुल न आहे या असां बेअकुल आहियूं, असां सफ़ा ईअं थी विया आहियूं। हाणे असांखे जाॻणु खपे, असांखे अहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत आहे जेके असांखे जाॻाइनि। छा पर हाणे न जाॻियासीं त असांजी क़ौम मरी वेंदी हली। असांजा ठीकु आहे। ॿियो बि अज़ीज़ ख़ासकली कोटड़ी मां। जी ख़ासकली साहब छा चवणु चाहींदा? जी साईं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। अरब भाई दोस्त ख़ुशि आहियो? जी जी। काजी साहब पंहिंजो तव्हांजी मिड़ी हिकिड़ी राय खपे थी। अॼु हिकिड़ो बयानु मुस्तफ़ा पंहिंजो कमाल जो जेको साबिक़ मेयर आहे कराची जो, इन जो हिकिड़ो अख़बार में आयो त हाणे बोर्ड मुतासिर अचनि पिया स्कीम नंबर ख़ासि करे पर्टिकुलरली 33 ऐं ॿियनि हंधि ते ई कब्ज़ा कंदा, जीअं 2010 में थियो हो।
हाणे ॾिसो केॾी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे जो ही त सभु मुसीबत जा मरियल माण्हू आहिनि न। ऐं असांजा दोस्त काफ़ी हुआ जेके 1947 में नवनि मौक़नि जे तलाश में हिते आया हुआ, उते का तकलीफ़ कान हुई। पर ही जेके माण्हू अचनि पिया कराची या हैदराबाद, इहे मुसीबत जा सटियल माण्हू आहिनि माना जेको, ऐं ही पंहिंजी धरतीअ ते अचनि था त उन्हनि लाइ माना अहिड़ो बयानु इहो हिकिड़ो नफ़रत फैलाइण ऐं अफ़सोस जेको न आहे काई साहिबु। ठीकु आहे साईं। थईम साहब कश्मीर मां फ़ोन कयो, चऊं त मुल्क सां छा थो थिए इमरान खान? पहिरीं त हुन ॻाल्हि कई त हीउ कासोबाद जेको ठहियलु आहे अधु उहो दरिया में न सही, असां नंढा थी वॾा थिया आहियूं, मतिलबु ही बचाबंद जे अंदरि ज़रूरु आहिनि कुझु हिसा, लेकिन दरिया एतिरो ई ईअं त के ज़माने गाॾी खाते ताईं दरिया हो, उन जी ॻाल्हि नथा कयूं, पर हिकिड़े डिघे अरसे खां ही पोइ बाद में जेको बचाबंद हो उन जे अंदरि बि कंस्ट्रक्शन थी वई आहे, लेकिन अञा ताईं जेको बंदि पाकिस्तान ठहण खां वठी आहे उते ई बंदि आहे, ऐं दरिया जे अंदरि ई कासोबाद कोन ठहियलु आहे जेतिरी मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे शयुनि जे बारे में। लेकिन ॿियूं लतीफ़ाबाद वारे पासे थियल हुई, अंदरि कंस्ट्रक्शन स्कीम्स ठहियल हुयूं। इहे कई जायुनि ते सॼे सिंध में असां वटि जेके आहिनि गुजर नाला आहिनि, पर हिते त ॿ टे गुजर नाला कराची में जेके कुदरती लंघो आहे, सॼे सिंध में अलाए केतिरा सवे गुजर नाला आहिनि। कॾहिं हू शहरनि खे ब्लॉक कयो वेठा आहिनि, शहरनि जो निकास नथो थिए, बनियुनि जो निकास नथो थिए, मथां वरी अज़ाब जेके ही ॿ बलाऊं आहिनि असां वटि LBOD ऐं RBOD, इहे फाटनि थियूं, ही नाक़िस हिननि जी प्लानिंग थियल आहे, उथलनि थियूं। सिम नाला सिम त कढनि कोन था, वेतर ज़मीननि खे तबाह पिया कनि। सो हिननि जी का सार लहणी हुई, का इरीगेशन खाते खे को प्लानिंग करणी हुई त भई 2010 में अॼु 14-13 साल थी विया, 11 में इहो थियो, हिन पासे जुॾो ऐं हीउ जेको जुॾे में चवनि था पाणी पहुचो पियो, त हीउ नवकोट पुल ॿुॾा पिया आहिनि, हीउ सभु बंदोबस्तु थियणा हुआ। हाणे चवनि था त हाणे थींदा, अलाह करे हाणे थी वञे, न त वरी ॿिए भेरे वरी पाण पिटको कंदासीं, ॿियो त कुझु थी नथो सघे। बाक़ी थईम साहिबु चवनि था त साईं पोइ इमरान खान, सही इहो त आहे इमरान खान जो त आऊं आहियां त सभु कुझु आहे, ऐं गवर्नमेंट ही जेको आहे ही सही न पई हलाए, इहो त ख़ान साहिब जो मौक़ुफ़ आहे, हाणे हुन नई ॻाल्हि त न आहे। लेकिन IMF वारी ॻाल्हि थोरी हिननि जो बि कमाल आहे, PTI वारनि जो त हिन महिल ख़त पिया लिखनि मुफ्ता इस्माइल खे, ऐं हू बि हिन खे चवनि पिया त सफ़ा IMF खे ख़त लिखी छॾियो। हिकिड़ो सूबाई वज़ीर IMF खे ख़त कीअं थो लिखी सघे, अगरि लिखे बि त IMF खे हिकिड़े सूबाई वज़ीर जे ख़त जी का परवाह हुजणु न खपे, लेकिन छो लिखे इन मौक़े ते, इहा ॻाल्हि वाक़ई में एतिराज़ जोगी आहे। पोइ हालेपोटो साहिबु चयो त हुननि जा गुलनि जा बाग़ आहिनि, हीअ सभु शयूं मुतासिर थियूं आहिनि, सही बिल्कुलु, ऐं तबाही त तमामु घणी आहे। ऐं पोइ ॻाल्हि आहे त पाणी जो को बंदोबस्तु आख़िर को प्लैनिंग ई न थियल आहे न, पाणी अगरि बरसाति पए त निकिरे किथां, चलो हिन दफ़े वधीक बरसाति पइजी वई आहे, पर जे हिन खां अधु बि पए त किथे निकिरे। हाणे असीं इंतज़ारु कंदासीं त उस निकिरे, पोइ हू सुके। ॻाल्हि इहा आहे हालेपोटो साहिबु, त मुंहिंजी सलाह आहे, मूं में कहिड़ी अकल ऐं मूं में कहिड़ी ॻाल्हि त सिंपल आहे, त आर्ज़ी ऐं वक़्ती फ़ाइदा माण्हू वठनि था, ऐं उन जे एवज़ पाण खे बि ऐं पंहिंजी नस्लनि खे तबाह था कनि। सिंपल, इनमें को अरबी फ़ारसी आहे ई कोन, पर असां एतिरो शॉर्ट साइटेड आहियूं, असांखे हू हुन महल जी जेका लालच हुजे थी, ऐं लालच सिर्फ़ु पैसे जी बि कॾहिं कॾहिं नथी हुजे, साईं हू लंघी आयो, साईं हू हीअं थी वियो, साईं पोइ हुन सां पुराणा तालुक, अड़े बाबा पुराणो तालुक या नओं तालुक, सवाल इहो आहे त तव्हां पंहिंजे बचनि खे ऐं पंहिंजी ईंदड़ नस्लनि खे, पोइ जेके सरहंदी वारा आहिनि हुननि जे शायदि पोइ हिते इहा ॻाल्हि हूंदी आहे त मुंहिंजा बच्चा त कराची में पढ़नि पिया, मुंहिंजो छा वञे ॻोठ जो स्कूल तबाह थिए पियो, मूंखे छा थी वेंदो। सो पंहिंजा पंहिंजा मुफ़ाद आहिनि, बेसिकली हिन में अकुल जो मामिलो कोन्हे, अकुल सभिनी खे आहे, असांखे हिकिड़े आम माण्हू खे बि ख़बर आहे त हुन सां कहिड़ी तबाही बि थिए, पर माज़रत सां नंढा नंढा मुफ़ाद आहिनि, उहो असांखे पंहिंजी सही ईमानदारी सां फ़ैसिलो करण खां रोकीनि था। बदकिस्मती आहे, पर हुन लाइ दुआ करे सघूं था त अल्लाह बहितरी करे। पोइ साईं ख़ासकली साहब ॻाल्हि कई, पोइ कॉलर वठी वठूं। अली ख़ान मरी मीरपुर ख़ासमा जी, मरी साहब छा चवणु चाहींदा? जी मरी साहब। अस्सलाम वालेकुम। जी जी साईं, पंहिंजो असांजो सुवाल इहो आहे त हींअर जेको माहौल बरसाति सॼो प्रोग्राम धर्म भरम थी विया हलिया, जेके असांजा MP MLA जेके असांखां वोट वठी करे हींअर को वार ई न पिया कनि, को ज़ाहिर ई नथा थियनि, एसियुनि में वेठा आहिनि,
ऐं जेके इमदाद ऐं ग़रीबनि जा जेके फंड मिलिया आहिनि से हींअर खणी पंहिंजे बंगलनि में रखी करे वरी उहे हारियुनि खे ई पंहिंजे खाते ते लिखंदा हारियुनि खे ॾींदा वञनि ऐं को असांजो सार ई न पियो लहे ऐं ही पंहिंजा हुकूमत पंहिंजा प्रोग्राम पाण में वेड़ वेड़ इन जे लाइ असांजो को आवाज़ उथारियो ग़रीबनि जी का सार लहनि। ठीकु आहे, कलर वठी वठूं। पदर नुनारी कंदकोट मां। जी नुनारी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलामुअलैकुम। जी साईं। सर, अर्ज़ु इहो आहे काज़ी साहब खे अर्ज़ु इहो आहे त हिकिड़ा सरकारी मुलाज़िम हेठि तबिके जा ऐं 5 ॾींहंनि जी 17 खां 22 ताईं चवंदा त पघार 5 ॾींहंनि जी कटियो, 1 खां 16 ताईं 2 ॾींहंनि जी कटियो। असां पंहिंजे हिसाब सां हलंदा आहियूं, असांजी हिकिड़ी शेड्यूल ठहियल हूंदो आहे पघार जो। न असां का ज़मीन आहे, न जाइदाद आहे, न ॿी काई, असां हिकिड़ो पंहिंजो ॿार पढ़ायूं था या पंहिंजो घर हलायूं था, हले के पंहिंजी सॼी नी पघार ते। त हे पंहिंजो शर्जिल मेमण साहिबु अची ठका कढायो आहे त चई पंहिंजो इहे पैसा कटे पर असांखे ॾिना आहियो त कुझु कोन थिए, अञा असांजा कटी थो वञे। त इन ते थोरी रोशनी विझ। ठीकु आहे नुनारी साहब। जी, जेका पहिरीं बि ॻाल्हि कई पई त असीं नंढड़नि इंट्रस्ट ऐं मफ़ाद, मिसाल हीअ जेको माण्हू खे ख़बर आहे त यारी पाणी जो लंघ आहे, हितां ॻोठ जो या ॿनी जो किथां बि पाणी जो लंघ आहे, बरसाति थिए थी, कुझु थिए थो त पाणी था हलाइनि, उन साम्हूं वञी करे पंहिंजी 2 दुकानूं ठाहे छॾे थो त ठीकु आहे, हुजे 2 दुकानूं त उहो बि ख़राबु थियनि थियूं या उते कुझु ॿियो पंहिंजी शइ ठाहे वठे थो त बेसिकली हू पंहिंजो बि ऐं पंहिंजी ईंदड़ नस्लनि जो नुक़सानु करे पियो। सो माण्हुनि खे नंढे मुफ़ादनि खां वॾो थी सोचणु खपे। जेको ख़ासकेली साहिबु चयो, ॾिसो मूं हिन हमरा खे ॿुधो मुस्तफ़ा कमाल खे, उन में बाक़ी सभु ॻाल्हियूं अहिड़ियूं कयूं जो अॼु पाण सॼो शो हुन ते कयूं आहे, लेकिन विच में हिकिड़ो जुमिलो चई वियो त उहो शायदि पंहिंजी बचा करे वियो, चई त हमें कोई एतराज़ नहीं है कि जो मुतासरीन है वो कराची आ रहे हैं। अब उसकी आड़ में चई त हू थिए पियो कब्ज़ा, तंहिंजे करे आऊं थोरो पंहिंजी हुनखे थोरो हुनखे हेठि थो कयां पंहिंजी हुनखे। त पोइ हाणे मुंहिंजी गुज़ारिश है मुस्तफ़ा कमाल साहब से, और मैं उर्दू में गुजारिश कर दूँ, शायद मुस्तफ़ा कमाल साहब को सिंधी नहीं आएगी, कि मुस्तफ़ा कमाल साहब फिर आप जाइए सरजमीन पर और वहाँ पर खड़े होकर बताइए कि ये मुतासिर है या कब्ज़ा खोर है। आप ये ब्लैंकेट स्टेटमेंट्स ना दें। इस वक्त लोगों की ज़ख्मों पर मरहम रखिए, इस वक्त तासुब और लसानियत से गुरेज कीजिए। ये कौन है जो आ रहे हैं? ये किसी दूसरे मुल्क से नहीं आ रहे हैं, ये अगवानी नहीं है, ये बर्मी नहीं है, ये इसी धरती के बच्चे हैं, इस धरती के वारिस हैं। आप भी यहाँ के हैं, वो भी यहाँ के हैं, नफरत ना फैलाइए। अगर आप फरमा रहे हैं कि इसकी आड़ में कोई कब्जा खोरी का, हाँ ऐसा होता है हमेशा, हर क्राइसिस में, हर बहरान में एक्सप्लॉयटर्स होते हैं। देखिए इस सारे साने के बीच में भी वो ज़िलज़िला आया था तो लोग एक्सीडेंट होता है, औरतों की बेचारियों की चूड़ियाँ उतारे होते हैं, कुछ खबीस लोग होते हैं हर दौर में, लेकिन आप एक जनरलाइज स्टेटमेंट देकर एक सारे माहौल को, इस वक्त वैसे ही बहुत दुखी हैं लोग, आप बिला शक जाइए स्पॉट पर, उनकी भी ज़रा दिलजोई करके आएँ। वो जो बेचारे हकीकतन जो मुतासरीन हैं उनमें भी कुछ अपना हिस्सा बांटिए और फिर बताइए कि फलां जगह जो हो रहा है वो मुतासरीन के आड़ में लैंड माफिया कर रही है, हम सब आपके साथ खड़े होंगे, लेकिन जनरलाइज स्टेटमेंट से खुदारा गुरेज कीजिए। इस वक्त ये माहौल, ये मौसम ही ना है। सो गुजारिश मूं या कही पे ही को, लेकिन हर छाकाणि चई, छाकाणि त पाण चई त ये मुतासरीन ॾिसो सिंध जो माण्हू आहे, हिन लाइ पासपोर्ट जो हू अगवानी ऐं हू हुते कुझु थिए थो हू हिते अची वञनि था। ऑपरेशन थियो जेको ज़रबे अज़ब जेको हुते नॉर्थ वज़ीर, हू सभु हिते अची कराची में लथा। बाक़ी दादू जो खैरपुर जो माण्हू हिते अगरि मुतासिर न आहे, ही छा आहे, ही सिंध आहे न। सो लेकिन लैंड माफिया, कब्ज़ा खोर कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाए थो, सिंधी ॻाल्हाए, उर्दू ॻाल्हाए, पंजाबी, पठान, बलोची, जेका बि ॻाल्हाए, क्रिमिनल त क्रिमिनल आहे न, उनजो सपोर्ट नथा करे सघूं। ऐं एक्सप्लॉइटर्स हूंदा आहिनि, इहा ॻाल्हि बि सही आहे। माण्हू सही हिन सॼे हाल में ज़ख़ीरा अंदोज़ी अटे जी न पिया कनि पिया, उहो बि अलाए सभु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ हूंदा, ज़मीनूं बचाईंदा, पंहिंजी ज़मीनूं बचाइण लाइ जेके ग़रीबनि जा अझा तबाह पिया कनि, उहे बि त इहे सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, इहे सभु साॻी ॿोली ॻाल्हाईंदड़ हूंदा।
सो हिकिड़ी ॻाल्हि त आउं हिन बिल्कुलु क्लियर आहियां त आउं वरी चवंदोसांसि त वञे ऐं ॿुधाए त हिते कब्ज़ो पियो थिए, पोइ ठीकु आहे, कब्ज़ो न थियणु खपे। हीउ लैंड माफ़िया खे हिन में आड़ में ग़रीबनि जी मुतासिरीन जी आड़ में जेको आहे हीउ धंधो न करणु खपे। पोइ कंहिंजो फ़ोन हो? पोइ अली खान मरी साहिबु चयो त असांजी कोई सार लहे ऐं हा, कोई त हुजे न सही जेका सार लहे, को त हुजे जेको वाहर करे हिन तकलीफ़ में माण्हुनि खे। पोइ हाणे चवनि था त साईं असां वोट ॾिना, पोइ साईं ॾियो था त पोइ ओॾी महिल हीउ को पहिरियों दफ़ो मरी साहिबु थियो आहे छा? पर इलेक्शन वारे ॾींहं ते तव्हां वटि मरी साहिबु, आउं तव्हांजे लाइ बि चवां थो, तव्हांखे बि विसरी वेंदो। ॻाल्हियूं आहिनि, हींअर ज़ाहिर तकलीफ़ में हूंदो आहे माण्हू, पोइ ॾुख कंदो आहे, पोइ छा चवंदा साईं ॾुख पंहिंजनि सां थींदो आहे, बसि पोइ पंहिंजनि सां ॾुख बि कयो। फॉरगिविंग क़ौम आहे असांजी, सिंध में ॾाढी फॉरगिविंग क़ौम आहे असांजी। हा, सुठी ॻाल्हि आहे, माण्हू माफ़ु करे छॾीनि था, माण्हू बख़्शे छॾीनि था। हीउ जेको दरबदरी आहे अॼु ॿुधो पिए जे कराची में हिन पासे किथे अची, ख़ैर छा हुननि ख़वातीन वीचारी माइरूं असांजी भेनरूं छा पियूं ॻाल्हाइनि, ख़ुदा हाँ पियो मतिलबु फाटे त हीउ छा थियो आहे हिननि सां। हिकिड़ी मूं ॾिठी फुटेज टाइम न्यूज़ ते, वीचारी का यंग छोकिरी हुई 13-14-15 सालनि जी, हू बैसाखियुनि ते पाणी में, हाणे उहो माण्हू उअं ई नथो हली सघे। हिकिड़ी का जेका कल्ह बि उहा ॻाल्हि कई, हू चवनि पिया त हाणे छोकिरी वीचारी मरी वई आहे, हिन में का छोकिरी, पर हाणे जो पीउ चए पियो त दफ़नायूं किथे, क़ब्रिस्तान में पाणी बीठो आहे। तमामु हॉरिफाइंग ऐं हाँ ॾारींदड़ किस्सा आहिनि। पोइ बदन वारी चयो त 2 ॾींहंनि जी पघार कटनि था असांजी, असां जी ॾियनि त नथा रहंदो कटनि। बिल्कुलु, हीउ कल्ह बि कंहिं सुवालु कयो पर पाण खां जवाबु ॾियण हिन जो से आउं हिन ते क्लियर आहियां। छा नालो साईं? बदर नूनारी। नूनारी साहब, आउं हिन ते क्लियर आहियां त ॾिसो तव्हां, आउं कंहिंजी मदद करणु चाहियां थो, इहो ख़ुदा करणी आहे, त इहो मुंहिंजी मर्ज़ी सां थियणु खपे न। इहो ज़ोरी कीअं था कटीनि? जी हा, जी हा, सिंपल ॻाल्हि। जी हा, इहो अगरि साईं नथो ॾियणु चाहे त नथो ॾियणु चाहे, इहा साईं जी मर्ज़ी आहे। मर्ज़ी आहे। तव्हां कंहिंखां कीअं ज़ोरी, इनकम टैक्स तव्हां ज़ोरी वठी सघो था, सरकार जेके टैक्सिस हणे थी उहो ज़ोरी वठी सघे थी, हक़ु त उहो सरकार जो हक़ु हुजे थो, इस्तेकाक हुजे थो। पर तव्हां कंहिंखां चओ त मदद ऐं ख़ैरात ज़ोरी ॾियो, इहो तव्हां ज़ोरी नथा करे सघो। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके हिक खां उहे जेके मथियां आहिनि 21 ग्रेड वारा 20 ग्रेड वारा, उहो त ॿी दुनिया थी वई, पर असां वटि खोड़ 17 अरिड़हें 19 ग्रेड में त उस्ताद बि आहिनि न, ऐं ॿिया अहिड़ा खाते जा माण्हू बि आहिनि जिन्हनि जी मथां का सणबी का उहा न हूंदी आहे, उहो सिर्फ़ु सुकी पघार ते कमु कंदा आहिनि, त हू बि त हिन बोर्ड में मुतासिर थिया आहिनि। जी हा, अगरि हिन हिक खां 16 वारा जेके ॻाल्हियूं थियनि पियूं, अगरि हिननि जे ॻोठनि में हिननि जे घरनि में पाणी बीठो आहे हींअर, तव्हां हुननि जी पघारूं कटियो पिया, हू त पाण मुस्तहिक आहिनि। जी हा, एग्ज़ैक्टली। सो इहो तव्हां डिफ्रेंशिएट कीअं था कयो? डिफ्रेंशिएट त करणु खपे न। सो आउं नथो सम्झां त कंहिंखां मदद जेका आहे तव्हां ज़ोरी वठो था, ज़ोरी वठणु फुरणु आहे, ऐं बाक़ी मदद वठणु ॿिए माण्हू जी हिकिड़ी नियत आहे, ख़्वाहिश आहे, दिलि आहे, मदद करे न करे। कॉलर सां गॾु ख़ालिद उॾियण हैदराबाद मां। जी उॾियण साहिबु, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। साईं नबोद मुतहलिक मां ॻाल्हाईंदुमि। जी साईं। साईं सॼी इहो जेको आहे सो वीचारनि मुतासिरनि जो सभु कुझु हलियो वियो, माल वियो हलियो, फसल हलिया विया, ॿार बचा हलिया विया, घर हलिया विया, बचो कुझु न आहे। हींअर हू माना जेको आहे सो सफ़ा माना ईअं आसमान जे हेठां ऐं माना ख़ाली वेठा आहिनि, हुननि वटि कुझु न आहे। हाणे सभु कुझु हलियो वियो, हाणे तनक़ीद न, हाणे जेके बि सियासी पार्टियूं आहिनि या जेके बि माण्हू आहिनि सभु हिकु थी हिन जी मदद कनि ऐं असांखे मुस्तक़बिल लाइ सोचणो घुरिजे। हिननि वटि जॾहिं फसल बि न रहियो, हिननि जा घर हलिया विया, सोन घर में जेको कुझु सभु कुझु हलियो वियो, त असां हिन जे मुस्तक़बिल जे लाइ हिकिड़ा सुठा माण्हू कमेटियूं ठाहियूं जेके हुननि जे लाइ असां अॻिते हली हुननि खे कारोबार खोले ॾियूं। असां हुननि जे लाइ कारोबार जेको आहे सो सोचूं कहिड़ो करणु घुरिजे ऐं किथे, ऐं बाक़ाइदे क़ौम हिकिड़ी साबित थी ॾेखारियूं, नए सिर नवां शहर, नवां घर, नयूं जॻहूं, नओं हुननि खे हिकिड़ो दॻु ॾियूं। असांजा बि ओवरसीज़ पाकिस्तानी आहिनि जेके वेठा आहिनि ॿाहिरि मुल्कनि में, उन्हनि जे लाइ बि हिकिड़ी अहिड़ी कमेटी ठाहियूं सिर्फ़ु उन्हनि वटि अचे। काफ़ी माण्हू ईअं बि हूंदा आहिनि हिननि जे नाले ते। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर सरफराज़ हुसैन लगारी हैदराबाद मां। जी लगारी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यस साहब ऐं सेका साहब को सलाम। वालेकुम सलाम। साईं जेको हींअर सेका साहब जेका ॻाल्हि पिया कई, जेका मुस्तफ़ा कमाल वारी हुन ते, त इहो वाक़ई ॾाढी हिकिड़ी मतिलबु ॾुखाइती ॻाल्हियूं आहिनि। ऐं
तमामु जेको असां सम्झूं था त इहो अलॻि करे ॾिसणु ऐं हिक ई सूबे में पाण रहूं पिया, सभु हिकु आहियूं, ऐं बल्कि असां पाकिस्तान में सभु हिकु क़ौम आहियूं सॼी, पर असां वटि जेको सिंध में जेको हींअर असां ॾिसूं पिया स्पेशली जेको असांजो शहरी इलाइक़ा आहिनि कराची ऐं हैदराबाद में, त मां हिते को बि अहिड़ो न पियो ॾिसां जेको मतिलबु को ख़ासि माण्हुनि जी रिहेबिलिटेशन लाइ या कुझु मदद लाइ कुझु अहिड़ो थिए का मूवमेंट, जीअं जेको ज़िलज़िलो आयो उन में तमामु घणो कयो, इन्हनि साॻियुनि शहरनि जे माण्हुनि तमामु घणो कयो, पर हीअं तव्हां भले कराची में बि ॾिसो या मां हैदराबाद में ॾिसां त माना उहा ॻाल्हि बिल्कुलु नज़र कान पए। ऐं उन खां पोइ वरी अहिड़ियूं ॻाल्हियूं त माना हीअ माण्हू हुतां ईंदा ऐं कब्ज़ा अची कंदा ऐं हू थींदो इहो थींदो, माना हिकिड़ो तव्हां इहो शयूं माना माना साॻियूं उहे जेके मसइला पुराणा हलनि पिया। ऐं मूंखे त इहो लॻे थो अहिड़ो वक़्तु न अचे जो पाण खे पासपोर्ट वठी बि असांखे कराची वञिणो पए, इहो बि या हैदराबाद शहर में अचिणो पए, अहिड़ो दौर बि न अची वञे। सो हिकु त इहा शइ आहे। ऐं ॿियो मुंहिंजो सरकार साहिब खे हिकिड़ो इहो बि आहे त हींअर कुझु मां ॾिठो आहे त अहिड़ा माण्हू बि चंदा गॾु पिया कनि जिते जिते हर कोन कोन ते कनि पिया, त जंहिंमें कुझु त क्रेडिबल माण्हू आहिनि या क्रेडिबल तंज़ीमूं आहिनि, उहो त बिल्कुलु सही आहिनि, पर माण्हुनि जे लाइ बि इहो तव्हां असांजे थ्रू मैसेज वञे त बाबा जेको पंहिंजो पैसो या पंहिंजो सामान अहिड़नि क्रेडिबल माण्हुनि खे ॾियनि जेको सामान के ग़रीब मुस्तहिक ताईं पहुचे। छो जो मां ॾिसां पियो कुझु शयूं मूं ॾिठियूं आहिनि जंहिंमें हू माण्हू अहिड़ा क्रेडिबल न लॻा मूंखे, जेके माना तंहिंजे करे थोरो अॻे ई माण्हुनि वटि महांगाई घणी आहे ऐं अॻे माना माण्हू न पिया ॾियनि एतिरो। ठीकु आहे, कॉलोरेडो एडवोकेट आसिया मुनीर कराची मां। जी अदी छा चवणु चाहींदा? जी क्या कहना चाहिए? जी जी काजी साहब से मेरा सवाल है। जी अस्सलाम वालेकुम काजी साहब। वालेकुम सलाम, सुन रहे हैं जी। मेरा सवाल ये है कि हेलो जी जी बोले, हाँ, आप बोलती जाइए। जी जी बिल्कुल। मेरा ये कहना है कि मैं खुद एक उर्दू स्पीकिंग फैमिली से बिलोंग करती हूँ, और जो एनकेएम ने जिस तरह से पाकिस्तान ज़मीन के जो रहनुमा है उन्होंने जो इस तरह से बयानात दिए हैं तो उससे बड़ा अफसोस भी हुआ है, क्योंकि मेरा जो ताल्लुक उर्दू स्पीकिंग से है और फैमिली मेरी सारी यहाँ पर है, और सिंधी फैमिली में मेरी खुद इन लॉज मेरे सिंधी हैं, बहुत अच्छी तरीके से हमारा एक ताल्लुक है। इस तरह के जो बयानात होते हैं ना वो बड़े तकलीफदेह होते हैं, क्योंकि जब महाजिर सारे जब आए सेपरेशन पे यहाँ पे पाकिस्तान में, उन्होंने गले लगाया, उन्हें खाने पीने को चीजें दी, सब उनको रिहाई दी, सब कुछ किया। और जब ये सिंध में रह रहे हैं ना, हम लोग कराची सिंध का हिस्सा है, लेकिन अगर ये इस तरह से अंदरूनी सिंध में जो एक आफत आई है, तो वो अगर कराची में आएंगे तो कहाँ जाएंगे? ये उन्हीं का ही सारा हिस्सा है, सब कुछ है। तो ये सोच बड़ी तकलीफदेह है, और सुना तो मुझे बड़ा दुख हुआ। एक प्रोग्राम में मैंने ये बात शेयर करना चाह रही हूँ कि बड़ा अफसोस हुआ, क्योंकि पाकिस्तान, ये एमकेएम पाकिस्तान और पाकिस्तान ज़मीन, ये सब एक ही वो है, और मेंटालिटी सबकी एक ही है। बेशक ये अलग अलग हो गए, लेकिन इनका सोचने का तरीका सब कुछ ही एक ही है। तो खुदारा इनसे मेरी गुजारिश है कि इस तरह के नफरतें ना फैलाएं, और जो आ रहे हैं उनकी मदद करें, और उनके साथ प्यार मोहब्बत से बात करें। वो एक बहुत अच्छे रिस्पेक्टेबल फैमिलीज को अपनी जमीनें जायदादें छोड़कर यहाँ आ रहे हैं अपनी जान बचाने के लिए, तो उनका सहारा बने। तो मेरा यही कहना है। ठीक है। ठीक है। हैदराबाद में उजण साहब चयो, ऐं उनके थोड़ो लगारी साहब जो बाद में फ़ोन आयो हैदराबाद में, ॿिन्ही खे थोड़ो ॻंढे वठां। उजण साहब चवणो हो त असांखे गॾियल तौर ते पोइ हाणे सोचणु खपे, पोइ फंड रेज़िंग थियणु खपे, पोइ ओवरसीज़ पाकिस्तानीज़ जो फंड रेज़िंग थियणु खपे, पोइ माण्हुनि खे कारोबार करे ॾियूं, का ही हिकिड़ी रिथाबंदी कई वञे, हीअ सभु उजण साहब चयो। मसइलो हू आहे जेको लगारी साहब हिकिड़ो जुमिलो चयो त कारपत साख पैसा जमा कजनि, ॾिसो ऐं कैंप लॻाइजे, उहो ॾियूं कंहिंखे। मसइलो इहो आहे न त क्रेडिबिलिटी इशू आहे न। अगरि असां वटि माण्हू गॾु बि कनि पैसा, जेको अक्सर माण्हू मूंखे बि चवनि था, त आउं चवां थो त भई पैसे जो मामिलो आहे न। हीअ त जिन्हनि वटि इहो नेटवर्क मौजूदु आहे, तॾहिं मूं नाला खयां पे त हीअ मूंखे अफ़सोस आहे त हीअ सैलानी वारा ऐं ईदी वारा शायदि हिननि वटि फंड्स न आहिनि, त सरकार बि हिननि खे इंगेज न कयो आहे। बाक़ी हिकिड़ी का JDC आहे, उहा करे पई थोरो घणो सखर हिन पासे। सो ॻाल्हि आहे त जिन्हनि ही अगरि माण्हू हिन में बि ॾिसो एक्सप्लॉइटर्स बि पैदा थी था,
तो माण्हुनि खे ऐं सही ॻाल्हि आहे त माण्हुनि खे ॾिसणु खपे त कंहिंखे पैसा ॾियनि पिया, उहो त हिकिड़ी इंसानी जज़्बे सां ॾियनि पिया, पर अगरि हू पसगिदाई में थोड़ी पाणी हिम्मत करे, पाड़े वारा पाणी में फोड़ी करे, अगरि किथे ॻोठ में जेको वाक़ुफ़ आहिनि, जिथे वाक़ई मुतासिरीन आहिनि, उन्हनि खे वञी पाण बि ॾेई अचनि त को हर्ज न आहे, पर जिन्हनि जी कारपत आहे उन्हनि खे बि ॾिजे। ऐं हिन महिल अगरि को हिन ते 2 नंबरी करे पियो ऐं फ्रॉड करे पियो त अलाह पुॼंदसि, ऐं त हुननि खे ॿियो छा चई सघूं था। लेकिन सो बेसिकली उजन साहब इशू इहो आहे त क्रेडिबिलिटी इशू आहे। जेसि ताईं साख नथी पैदा थिए, मिसाल तव्हां मूंखे चयो त यार तव्हांखे 500 रुपया ॾियणा आहिनि, मुख़्तियारकार रिलीफ जो कमु करे पियो, मतिलबु ईमानदारी सां मुख़्तियारकार शानदार माण्हू हूंदो, पर हिकिड़ो परसेप्शन अहिड़ो जुड़ियल आहे न, मुंहिंजे लाइ ॾुखियो आहे ऐं पाण वञी पोइ कष्ट कयां, या ऐं कोई अहिड़ी जेके जिन्हनि जी हिकिड़ी कारपत ठहियल आहे इदारनि जी, ही फलाई इदारा, उन्हनि खे त ॾेई सघां थो। सो जो आसिया साहिबा थी, आसिया साहिबा, इसमें आप बिल्कुल यकीन जानें कि यही आपकी बात बिल्कुल दुरुस्त है। मैं माजी में नहीं जाना चाहता हूँ क्योंकि मैं इस बात को ज़्यादा नहीं हवा देना चाहता। और आप उर्दू बोलती हैं, आप पंजाबी बोलती हैं, आप सिंध की बेटी हैं, आप हमारी बहन, अगर मुझे उम्र का अंदाज़ा नहीं, बेटी बहन है आप। ये मामला कभी भी, ये जो हमारे पास कत्ल गारत गरीबी माजी में हुई है, जो इधर खून बहाए, कभी भी आम आदमी चाहे कोई भी ज़बान बोलता हो, उन्होंने एक दूसरे के गले नहीं काटे हैं। ये जिन लोगों के मुफादात थे उन्होंने किया है। और ये जो अब PSP बनाई है, ये तो अब उस जो सियासत थी तासुब वाली, उससे तो मुस्तफ़ा कमाल साहब ने खुद ही कहा कि नहीं मैं उससे बाहर निकल आया हूँ, तो फिर ये क्या बात हो रही है। और लेकिन देखें वोट भी नहीं मिलते हैं फिर, अब उस सियासत को वोट नहीं मिलेगा। और लोग समझते हैं, तो आसिफ साहब बिल्कुल आपका पैगाम भी वही है, और बिल्कुल, और आप ये तो बिल्कुल तसव्वुर से बाहर है कि आम आदमी एक दूसरे से नफरत करे। मसला यही लोग भड़काते हैं, और फिर ऐसे ही लोग, मतलब यही नहीं, ऐसे ही लोग भड़काते हैं, फिर उसका फ़ायदा उठाते हैं। तो इस वक्त एक रंज व गम और एक तकलीफ़ का माहौल है। तो मेरी गुजारिश ये होगी कि इस वक्त आप स्कीम 33 के प्लॉटों की कीमत को छोड़ दें, ज़रा ये चीज़ें ठंडी होने दें, उसका जिसने कब्जा किया उसको डंडे मार उठाएं अगर किसी ने कब्जा किया। क्योंकि मसला ये है कि इंटीरियर में अब कोई जगह बची नहीं है, पूरे सारे डिस्ट्रिक्ट डूबे, सारे 22-23 डिस्ट्रिक्ट डूबे हुए, तो उनके पास कोई और ऑप्शन नहीं है सवाए कराची आने का। और कराची चूँकि उसमें हर इंटीरियर के तमाम ज़िलों के कोई ना कोई, किसी का रिश्तेदार, किसी का मामू, किसी का चाचा, किसी का भाई मौजूद है, तो इसलिए वो कराची की तरफ फोकस कर रहे हैं। तो दुखी लोगों की खिदमत और नहीं कर सकता अगर कोई, तो उनका दिल भी ना दुखाए। कॉलर न सां गॾु मोहम्मद मुराद चाचड़ कंकोट मां। जी चाचड़ साहब, छा चवणु चाहींदा? साईं, मुंहिंजो चवणु आहे त मुस्तफ़ा कमाल पाण खे कराची जो मालिक सम्झे। मुस्तफ़ा कमाल त अञा का शइ आहे कोन। जेकॾहिं घर जा माण्हू पंहिंजे घर में अचनि ऐं मुस्तफ़ा कमाल चए त इहे छो था हिते अचण जी कब्ज़ा कंदा, काॾे हो मुस्तफ़ा कमाल जॾहिं बर्मी ऐं मादरीन पठान अफ़गान अची हुते कब्ज़ो कयो, उन्हनि ते त ॻाल्हाए को ॿोली कोन कई आहे। मौलिक साहिब चवनि इन ते जेको ॻाल्हाए त मुस्तफ़ा कमाल केरु थींदो आहे कराची जो वारिस त कोन्हे। असां इंटीरियर जा माण्हू, सिंध जा मारवाड़ा कराची जा वारिस आहिनि, घर आहे हुननि जो, पंहिंजे घर में अचनि मुस्तफ़ा कमाल उन ते एतिराज़ करे थो। जी ठीक है चाचड़ साहब। बेबी कॉलन वसीम कुरैशी हैदराबाद में। जी कुरैशी साहब, क्या कहना चाहेंगे? जनाब मोहतरम अली काजी साहब और भाई यासिर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम और सलाम। मैं लतीफ़ाबाद हैदराबाद से बात कर रहा हूँ, और मैं बात ये करना चाह रहा हूँ कि मुस्तफ़ा कमाल जो है, इनको 200 वोट पर नहीं मिलेंगे हैदराबाद से या कराची से। आप इनको इग्नोर करें, बजाय इसके कि इनकी बातें हम प्रोग्राम में करें। वो गरीब लोग रह जाएंगे जो बेचारे फंसे हुए बरसात में, सैलाब में। काइंडली आपसे दरख्वास्त है कि आप इन लोगों को इग्नोर करें, इन तोड़ने वालों को दरगुजर करें, जोड़ने वालों को, सर सिंध को जोड़ने की जरूरत है। और अवाम ठीक। चाचड़ साहब ॻाल्हि इहा आहे त हू अगर ये जुमलो न चए आहे त जो मुतासरीन हैं उनकी बात नहीं कर रहा, कब्ज़ा खोरों की बात कर रहा हूँ, तो पोइ तव्हां ॿुधो आहे तव्हां छा ॻाल्हाईंदा? जी हाँ, जी हाँ, जी लेकिन हाँ। हाणे रूबरू सुल्तान राई थियण नथो चाहे, न आहियां। ॻाल्हि इहा आहे त हुन हिकिड़ी स्पेसिफिक ॻाल्हि कई त कब्ज़ो न थियणु खपे। आउं कंहिं बि सूरत इलीगल ॻाल्हि खे कंहिं बि नाले में आउं हुनजे हक़ में न हूंदो आहियां।
चाहे मुंहिंजे घर ते कब्ज़ो थियल हुजे या कंहिंजे घर ते कब्ज़ो थिए, इलीगल शइ इलीगल आहे। सो बाक़ी अगरि हू ईअं चए आहे त इधर नहीं आने दिया कराची, त पोइ पाण जेको दिलि जी ॻाल्हि कयूं आहे पोइ ॿुधे आहे ऐं पोइ सॼी उनखे ॿी सूरत हाल हुजे, पर उहो ईअं चए न आहे। बिल्कुलु कुरैशी साहब, मैं आपसे इत्फाक करता हूँ कि मैं 200 वोट 400 वोट वाली बात तो अपनी जगह है, लेकिन इग्नोर अगर वो ये बोलते हैं कि मतलब मुतासरीन को कराची में ना रखा जाए तो फिर मैं इग्नोर नहीं करता। लेकिन अभी वाकई में अब उस बात को मैं खामखा में उसको इश्तियाल में या मुश्तिल नहीं कराना चाह रहा हूँ सूरत हाल को। बिल्कुल ठीक है, इग्नोर करना चाहिए, क्योंकि वो कह रहे हैं कि कब्ज़ा खोरी नहीं होनी चाहिए। कब्ज़ा खोरी तो हालात मामूल के हालात में भी नहीं होनी चाहिए। जिन्होंने चाइना कटिंग्स की थी उस वक्त मुस्तफ़ा कमाल साहब क्या थे, मेयर थे ना कराची के, वो भी नहीं होनी चाहिए थी। जो कराची में नालों पर और उन पे कब्ज़े कराए गए, उस वक्त भी मुस्तफ़ा कमाल साहब मेयर थे, वो भी नहीं होनी, नाजिम थे या मेयर जो भी था। तो कब्ज़ा तो किसी भी हालतों में किसी को भी नहीं करना चाहिए। लेकिन आर्जी बुनियादों पर जब इंसान मुश्किल में होता है तो वो सरकारी प्लॉट्स पे भी बैठता है, प्राइवेट प्लॉट्स पे भी बैठता है, लेकिन वो आर्जी एक, क्योंकि उस वक्त ये नहीं देखना चाहिए, उसको किसी सूरत आप कब्ज़ा खोरी नहीं कह सकते। जब भी एक मास माइग्रेशन होती है, चाहे माजी में हुई हो, हिजरत होती है, लोग खुशी से अपना घर छोड़कर कोई नहीं आता। और तो उस वक्त ये कहना कि नहीं जी ये मेरा प्लॉट है, ये तेरा प्लॉट है, सरकारी है, गैर सरकारी है, लेकिन वो आर्जी होना चाहिए। और फिर उनकी रिहैबिलिटेशन का सरकार जो जिम्मेदारी है वो सरकार की होनी चाहिए। कॉलर नसागर रहमतुल्लाह खोसो लाड़काना जी खोसो साहब छा चवणु चाहींदा? सर सलाम अलैकुम सर। वालेकुम सलाम। सर अल्लाह की तव्हांखे ख़ुशि रखे। अली काजी साहब सां असां इहो अर्ज़ु कंदासीं त रब पाक खां दुआ आहे त अल्लाह की तव्हांखे सुठी सिहत इज़त कामयाबी कामरानी अता करे। जहिड़े तरीक़े सां सर तव्हां असां सिंधियुनि जो आवाज़ बुलंद कयो था ऐं रोज़ानो अची तव्हां इहो लाइव अचो था, असांजा आवाज़ ॿुधो था, असांजा मसइला खे उजागर कयो था, हाईलाइट कयो था। अहिड़े तरीक़े सां सिंधी ॿिया बि चैनल आहिनि, पर उहे असांखे सर एतिरो हाईलाइट नथा कनि जिते असीं कादी साहब किया। कादी साहब असांजो मतिलबु मुस्तक़बिल जो बि हीरो आहे, माज़ी जो बि ऐं हाल जो बि अल्लाह खे वॾी हयाती ॾे, असांजे लाइ रहनुमाई करे थो। ॿी ॻाल्हि सर इहा चवंदसि जेको सच जो साथ ॾींदो आहे न त अल्लाह पाक उन जो साथ ॾींदो आहे, ऐं जंहिंसां अल्लाह पाक जो साथ हुजे उन खे दुनिया जी का बि ताक़त न हराए सघे थी, न ई झुकाए सघे थी। ठीकु आहे खोसो साहब, खोसा वॾी महिरबानी तव्हांजी। अलाह करे तव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सॼी सिंध आबाद हुजे। जेकी सूरनि ऐं तकलीफ़ुनि में अलाह करे त हिन मां असीं जेतिरो जल्द निकिरूं, ऐं जेकी ॿियूं तकलीफ़ूं मूंखे सुझनि अञा अलाह पनाह ॾे। हीअ जेके हाणे कटण जी ॻाल्हियूं थियनि पियूं इन जोही वारे पासे आहिनि, सभिनी ते ॿिए पासे उन बि पुखास ऐं बदीन वारा पासा, सॼी सिंध ते अलाह पंहिंजी हिफ़्ज़ोमान में रखे। ऐं जेके दरिया में पाणी वधे पियो, अलाह करे असांजे बंदि मज़बूत रहनि, ऐं अलाह असांजे इरीगेशन डिपार्टमेंट खे को थोड़ी हिम्मत ऐं नियत ॾे, ऐं अलाह हुननि खे हिदायत ॾे कि हिन महिल बि हराम खाइण में अञा बि मुड़नि कोन पिया, चाहे ज़ख़ीरा अंदोज़ी जी सूरत में, उहे जेके प्राइवेट माण्हू आहिनि, चाहे सरकारी अमलदार जेके हिन महिल बि सरकारी पैसो जेको माण्हुनि जी हुन लाइ उनमें कमीशन या हुन में जेका रिश्वतखोरी कनि पिया, अलाह हुननि खे बि हिदायत ॾे। बाक़ी हाणे छा थो चई सघूं। अच्छा मैं हिकिड़ी नंढड़ी अगरि प्रोग्राम जो वक़्तु बि नंढड़ी हिकिड़ी सियासी ॻाल्हि अगरि रखी छॾियो। अॼु नवाज़ शरीफ़ साहब खुलिया आहिनि। नवाज़ शरीफ़ साहब चवनि था त मुंहिंजे ख़िलाफ़ु जेको थियो उहो सियासी ऐं अदालती क़तल हुयो। तव्हांखे अञा कहिड़ा मिसालूं खपनि? जस्टिस शौकत सिद्दीकी आहे, जज अरशद मलिक आहे। मियाँ साहब खे चइजे त अची वञो मियाँ साहब, छॾियो हाणे इहे त ठीकु आहे, थल ॿधे पियो मियाँ साहब त मुंहिंजे ख़िलाफ़ु वॾो ज़ुल्म थियो आहे। ठीकु आहे, ईअं न आहे त इहो बेबुनियाद ॻाल्हि मियाँ नवाज़ शरीफ़ करे पियो। लेकिन ॿी ॻाल्हि की तकड़ में अगर आऊं करे वठां तो मियाँ साहब चयो तो मुझे उम्मीद है कि शहबाज शरीफ साहब इमरान खान ने जो ख़राबियाँ पैदा की हैं उनके ठीक करे वठंदो, मूंखे उम्मीद आहे। त मूं ये सोचो बयान पढ़ी, मूं चयो छा मियाँ नवाज शरीफ खे पक नाहे, उम्मीद अथसि त मता करे वञे शहबाज शरीफ, पर पक नथसि त इहे करे सघंदो। सो मियाँ साहब त ख़ैर अचे पियो। जी हाँ इहे ॻाल्हियूं नज़र अचनि थी पियो, अचे थो पियो। ठीकु आहे अली साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलां ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।